अचो त प्यार ल सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं। सिंधी आयूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली की न विसारियूं। हिक नंढड़ी आखाणी। भगवान विष्णुअ जा 24 अवतार। जॾहिं जॾहिं हिन धरतीअ ते पाप ऐं जुल्म वधी वेंदो आहे या हिंदू धर्म मथां को भारी संकट ईंदो आहे त पोइ परमात्मा अची उन्हनि पापिन जी पाड़ पटे हिंदू धर्म जी रक्षा कंदो आहे। हिन सृष्टिअ में धर्म ही सभु कंहिं जीव लाइ महान आदर्श आहे, छाकाणि त उन जी स्थापना सृष्टिअ जे आदि खां ई थियल आहे। इन करे धर्म जी रक्षा लाइ भगवान खे अलॻि अलॻि रूप धारण करे अचणो पवंदो आहे। इन खां सवाइ हू पंहिंजे भक्तनि ऐं ऋषियुनि मुनियुनि जे वचननि खे सचो करण लाइ भी अवतार धारण कंदो आहे। भगवान जे अवतार जा केतिरा ई क़िस्म पिण थींदा आहिनि, जीअं त गण अवतार, कल्प अवतार, युग अवतार, पूरण अवतार, अंश अवतार, कला अवतार, क्षणिक अवतार आदिक। जॾहिं जॾहिं भगवान खे जहिड़े बि अवतार जी घुर्ज पवंदी आहे त हू उन वक्त ही उहो अवतार धारण करे भगतन जी रक्षा कंदो आहे। हींअर असां तव्हां खे भगवान जे 24 अवतारनि जो वर्णन करे था ॿुधायूं। तव्हां ध्यान सां ॿुधो। पहिरियों, भगवान सनकादिक ऋषि। ही अवतार भगवान सृष्टिअ जे आदि में चइनि भाउरनि सनकादिक ऋषियुनि सनक, सनंदन, सनातन ऐं सनत कुमार जे रूप में धारण कयो हो। हिन अवतार में जॾहिं ब्रह्मा खेनि सृष्टिअ जी रचना करण लाइ वेनती कई त उन्हनि ईश्वर जी भक्तिअ खे ई सार समझी खेनि जवाब ॾिनो त इहो कमु असां खां कोन पुॼंदो। इन लाइ तव्हां ॿिए कंहिं जीव खे पैदा कयो जेको सृष्टिअ जो निर्माण करे। ईअं चई हू भगवान जे भजन लाइ वन में रवाना थी विया। हिन अवतार वसीले भगवान संसार में परमात्मा जे भगत खे अहमियत ॾिनी आहे। ॿियों, वाराह भगवान। ही अवतार भगवान हरणाख्य नाले दैत खे नास करण लाइ वरतो हो। जॾहिं हू दैत पंहिंजे जोर ऐं जुल्म सां टिनी लोकनि खे सताइण लॻो ऐं पंहिंजे बल सां धरतीअ जी शक्तिअ खे खणी वञी पाताल में लिकियो, तॾहिं भगवान ही अवतार धारण करे खेसि नास कयो ऐं हिन संसार में नए सिर धरतीअ जी स्थापना कई। टियों, भगवान नारद मुनि। जॾहिं सनकादिक ऋषि ईश्वर जे भजन लाइ वन ॾांहुं रवाना थी विया त पोइ ब्रह्मा वीचार कयो त आख़िर सृष्टिअ जी रचना कीअं कजे। जंहिं करे उन्हनि मन में भगवान खे वेनती कई। तॾहिं भगवान नारद अवतार धारण कयो ऐं ब्रह्मा खे समझायो त स्त्रीअ खां सवाइ सृष्टिअ जी रचना कॾहिं बि न थी सघंदी। ईअं चई हू बि सनकादिक ऋषियुनि जियां वीणा वॼाईंदा परमात्मा जी भक्तिअ लाइ रवाना थी विया। जय झूलेलाल।